तौबा रुकू नंबर 6। ए ईमान वारो, अव्हां खे छा थियो आहे जो जॾहिं अव्हां खे चइबो आहे त अल्लाह जे वाट में जिहाद लाइ निकिरो त ज़मीन ॾांहुं ॻरा थी किरंदा आहियो? आख़िरत जे बदिरां दुनिया जी हयातीअ सां राज़ी थिया आहियो? दुनिया जी हयातीअ जो सामान आख़िरत जे मुक़ाबले में थोरे खां सवाइ न आहे। जेकॾहिं न निकिरंदो त अव्हां खे ॾुखोईंदड़ अज़ाब जी सज़ा ॾींदो ऐं अव्हां खां सवाइ ॿी क़ौम मटाए आणींदो ऐं अव्हीं खेसि कुझु ज़रर न रसाईंदो। ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वसवारो आहे। जेकॾहिं पैगम्बर खे मदद न ॾींदो त बेशक खेसि अल्लाह मदद ॾिनी आहे। जंहिं महिल काफ़िरनि मके मां खेसि कढी छॾियो, ॿिनि मां हिकिड़ो पाण हो। जॾहिं उहे गार में हुआ तॾहिं पंहिंजी संगतीअ खे चयाईं त उल्को न कर, तहक़ीक़ अल्लाह असां सां गॾु आहे। पोइ अल्लाह मथसि पंहिंजो आराम लाथो ऐं खेसि अहिड़े लश्कर सां मदद कयाईं जो उनखे अव्हां न ॾिठो, ऐं काफ़िरनि जी ॻाल्हि खे हेठि कयाईं। ऐं अल्लाह जी ॻाल्हि हमेशह मथां ई आहे ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। हर हाल में जंग जे थोरे सामान ऐं घणे सामान सुधा जिहाद लाइ निकिरो ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदुनि सां अल्लाह जे वाट में जिहाद करियो। इहो अव्हां लाइ भलो आहे जेकॾहिं अव्हीं ॼाणंदा आहियो। जेकॾहिं सामान सवलो ऐं सफ़र हल्को हुजे हा त ज़रूरु तुंहिंजे पुठियां लॻनि हा, पर मथनि पंधु परे थियो। ऐं अल्लाह जो कसम सिघो ई खणंदा चवंदा त जेकॾहिं असीं तौफ़ीक़ सारियूं हा त अव्हां सां गॾु निकिरूं हा। पाण खे मुनाफ़िक़ीअ सबबां हलाक कनि था ऐं अल्लाह ॼाणे थो त उहे कूड़ा आहिनि।